ज़माने में जेके भी अनाज आहिनि, फल फ्रूट अनाज केतिरा ई इक़साम आहिनि उन्हनि जा, पर 12 महीननि में हर फसल जे लाइ जुदा जुदा मौसम अल्लाह तबारक व तआला पैदा कई आहे। यानी फसल बिना मौसम जे सड़ी सके तो, बल्कि मुकम्मिल नथो थी सके। तव्हां ॾिसंदा आहियो जॾहिं मौसम कणकुनि जी हूंदी आहे ऐं अचानक ई मींहुं वसंदा आहिनि, कणक तैयार बीठी हूंदी आहे, अचानक मींहुं वसंदा आहिनि, थधियूं थधियूं हवाऊं घुलंदियूं आहिनि, मौसम मटिजी वेंदी आहे। मौसम जे मटिजण सां उहा पकल कणक जेका आहे उन में नुक़सान जा इम्कान ऐं अंदेशा वधी वेंदा आहिनि, उहा ज़ाया थियणु शुरू थींदी आहे। पकल कणक सिर्फ़ु मौसम जे तब्दील थियण सां उहा ख़राब थियणु शुरू थींदी आहे। पकल संग विञाए वेहंदी आहे, उहा पंहिंजी ताक़त विञाए वेहंदी आहे। अहिड़े ई तरीक़े सां हिकु फसल आहे, उन जी मौसम आहे, ज़मानो गुज़री वियो, उहो फसल वियो, उन खां पोयां ॿी मौसम आई, ॿिया फसल पैदा थिया, उन जे पोयां और मौसम आई, उन मौसम जे हिसाब सां और ॿिया फसल पैदा थिया। यानी हिकु मौसम फसल जे लाइ अचे थी, अनाज जे लाइ अचे थी, उहा गुज़री वञे थी, उहो फसल उहो अनाज उन जो टाइम गुज़री वञे थो। अहिड़े ई तरीक़े सां हिन जहान में तव्हां ऐं असांजो मिसाल ॿी फसल वांगुरु आहे, मेवात वांगुरु आहे, अनाज वांगुरु आहे। ऐं असांजी ताक़त, असांजी ख़ूबसूरती, असांजी विटामिन्स, असां में लज़्ज़त या मोहताज आहे के मौसम जी। उहा मौसम कहिड़ी आहे जे मौसम में ईमान जो अनाज तैयार थींदो आहे, मोमिन जी फसल तैयार थींदी आहे, ईमानी ऐं रूहानी। उहा मौसम हिन जहान में अल्लाह जा वली नेकोकार बाना आहिनि। हर दौर में अल्लाह जा वली ईंदा आहिनि ऐं उहा हिकु अहिड़ी मौसम बणिजी ईंदा आहिनि जंहिंजी सुहबत में, जंहिंजी मईयत में मुसलमान जे ईमान जो हिकु अहिड़ो अनाज तैयार थींदो आहे, अहिड़ो ख़ूबसूरत लज़ीज़ ईमानी ऐं रूहानी अनाज तैयार थींदो आहे जेको दुनिया में इनक़िलाब पैदा कंदो आहे। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जी हिकु बहितरीन अक्स बणिजी वेंदो आहे। जेसी ताईं उहा मौसम यानी मुर्शिद कामिल मुरीद जे लाइ हिकु मौसम आहे, अहलुल्लाह उम्मत जे लाइ मौसम आहिनि। पोइ तव्हां ॾिसंदा आहियो जेको फसल मौसम जे हिसाब सां तैयार थींदो आहे उन जी मार्केट में क़ीमत लॻंदी आहे, उन जी क़दर कई वेंदी आहे। अहिड़े ई तरीक़े सां जेको मुसलमान के अल्लाह जे वली जी मैयत ऐं संगत ऐं सोहबत इख़्तियार कंदो आहे उन जी क़ीमत बाज़ार मुस्तफ़ा में लॻी वेंदी आहे। अल्लाह पाक जे हुज़ूर में उन जो मक़ाम ऐं मर्तबो बुलंद थींदो आहे। जहिड़े तरीक़े सां अनाज ते
जंहिं मुल्क में जंहिं क़ौम जे अॻियां उन जे मुल्क में हिकु ख़ूबसूरत मौसम जे हिसाब सां अनाज तयारु थींदो आहे तो आ क़ौम ख़ुशि थींदी आहे। त अल्लाह जे वली जी सोहबत में अल्लाह जा जॾहिं नेक बाना तयारु थींदा आहिनि, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ग़ुलामी वारो गर्दन में पट्टो पाए आका जा ग़ुलाम बणिजी करे ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। अल्लाहु अकबर। इन अनाज जे मथां अल्लाह जा मुक़र्रब फ़रिश्ता ख़ुशि थींदा आहिनि। इन फसल खे ॾिसी उहे अल्लाह जा मुक़र्रब फ़रिश्ता उन्हनि जी ज़ियारत ऐं उन्हनि जी हमनशीनी इख़्तियार कंदा आहिनि। त सामईन हज़रात, जेके लफ़्ज़ जेके जुमिला आऊं चया, अगरि इन जुमिलनि में अगरि गौर कयो वञे त बिल्कुलु ईअं ई आहे जंहिं बि मुसलमान खे मौसम बहितर मिली वई, यानी मुर्शिद कामिल मिली वियो, यकीनन सां उन्हनि जो ईमान, उन्हनि जो अंदाज़, उन्हनि जो किरदार आम मुसलमान खां मुख़्तलिफ़ बणिजी वञे थो। आम मुसलमान जे ईमान वारो फल नाफ़रमानी जी बाह में ख़त्म थी रहियो आहे, जली रहियो आहे। ऐं उहो शख़्स उन जे मुक़ाबले में जंहिंखे मौसम बहितर मिली वञे, उन जी वरी ख़त्म थियल जेका अनाज आहे ईमानी ऐं रूहानी, उहा बहितर बणजणु शुरू थी वेंदी आहे। हर दौर में तव्हां ॾिसो अहलुल्लाह ईंदा आहिनि, उन्हनि जी मईयत में हिकु बहितरीन फसल तयारु थींदो आहे, वरी उहे अॻिते सफ़र शुरू कंदा आहिनि, अल्लाह जे हुज़ूर में वेंदा आहिनि। वरी उन्हनि जे पोयां जहिड़े तरीक़े सां मौसम पुठियां मौसम, सर्दी पुठियां गर्मी, गर्मी पुठियां सर्दी, विच में बहार, बारिशूं, अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ तुर्कनि सां हर दौर में हिक ॿिए जे पुठियां अल्लाह जा वली मौसम बणिजी करे हिन जहान में ईंदा आहिनि, वरी अॻिते सफ़र शुरू कंदा आहिनि। सो मुसलमान खे घुरिजे त उहो जॾहिं पंहिंजी हयाती में को अहिड़ो अल्लाह जो नेक बानो उनखे हथु अची वञे, यकीनन सां जेको उहो एतिरो त मुक़र्रब हुजे जो उनजी मईयत उनजे लाइ, उनजे ईमान जे लाइ बहितरीन मौसम साबित थिए, त उनखे घुरिजे त उनजी संगत, उनजी मईयत इख़्तियार करे पंहिंजे ईमानी रूहानी फसल खे तयारु करे, वक़्तु बर्बाद न करे। जहिड़े तरीक़े सां वक़्तु बर्बाद केतिराई लाइल्मी जे करे बि रहिया आहिनि त असां मुरीद आहियूं, असांजा अबनि ॾाॾनि खां फलाणा बुज़ुर्ग हुया, फलां, बेशक उहे मौसम बणिजी आया, अल्लाह जा वली हुया, इनकार नाहे। उहे विया अॻिते पंहिंजी ड्यूटी पूरी करे अल्लाह जे हुज़ूर में, वरी उन्हनि जी हमनशीनी, उन्हनि जी क़ाइम मक़ाम, उन्हनि जी जॻह खे पुर करण जे लाइ अल्लाह हिन जहान में वरी और वली पैदा फ़रमाए। तोखे घुरिजे त तूं उनजी संगत इख़्तियार कर जेको तुंहिंजे दौर में तोखे मिली वञे, न तूं अॻियनि खे ॾिस, न तूं पुठियनि खे ॾिस। जेकॾहिं तूं पंहिंजी रूहानी ईमानी फसल तयारु करणु चाहीं थो।